ऐं ही जेको आहे सो आहे ताहा ताहा ऐं हेॾां वरी वेठो आहे मुइज़ जेको वेठो आहे थोरो शर्माए थो खिलनि में करे थो मां पोयम कंहिंखे ईंदो आहे हो अॼु किटी त किटी तूं खा मिठी मां खावां पल्लो मस्जिद में तॾो अलाह साईं वॾो हिनखे करे हिन खिची मिची करे तो किनो मुझे छॾणो किनो कोचा असांखे घुमण चाचा कोचा कोटा असां ईंदासीं न हाणे जेको होली मार्च में 10 मार्च ते ईंदासीं तव्हांजे घर ईंदासीं कजो न असांखे बादामी वठी ॾिजो न पिस्ता कुझु बि न खपे वठी ॾियणो त माइन न कंदासीं हा ॾाढो किनो ऐं जो तव्हांजे घर ई बि त असांजे घर धूड़ विझे त धापा माशाअल्लाह केॾी सुठी प्यारी प्यारी नंढड़ी गुॾियूं लॻी पयूं बाबो सुनो न पियो हूंदो चयो मांसि शबीर सवेरे उथी जाए कम सां हलिणो आहे अलाए यार हिनखे त सम्झ में ई नथो अचे देर थी वई हले हलिया न विया बस त आयो आहे शिकारपुर जे शहर में तयारु थियां सभु राह कहिड़ो मुकारो कयां गुलज़ार बीरमल ते रहियो कुझु पैसा वठां सां हो हेठे कमरे में हूंदो ओॾे वेठो हूंदो वञांसि काॾे मरी वई निभागा मूंखे बस वारो मिलियो मूंखे सुबुह जो टाइम ॾेई वठी आ थो करे आख़िर कहिड़ी शराफ़त आहे तोखे ख़बर न आहे ख़बर कहिड़ी ख़बर सॼी शिकारपुर में थरथलो मची वियो आहे तोखे का ख़बर न आहे शिकारपुर में थरथलो मूंखे कोई पैसा ॾे मां वञा हलिया वेंदा यार केरु वेंदा अड़े निभागा केरु वेंदा अरे बाबा वॾा हस्ती वियो हाणे त शिकारपुर में मां त चवां त बसि अॼु हलिया विया त कॾहिं बि न मिलंदा वरी इहे उहो भला आया आहिनि जा इहे जेके बोड बरसाति में जयूं किरल लिखी विया लिखण वारा न आहिनि रे पढ़ण वारा आहिनि पढ़ण वारा बि लिखण वारा बि सभु छॾे अञा शइ बि आहिनि मस मुंहिंजो शहर शिकारपुर में उस्ताद सोराब सुबुरो आयो आहे कराची खां अरे सोराब सुबुरो आयो आहे शिकारपुर में गामू जी उताक ते आसिफ पौड़ जी उताक ते सोराब सुमरो हाणे ॻाल्हि ॿुध हाणे उस्ताद गामू ऐं उस्ताद सोराब ॿई गॾु हूंदा उताक में वेठा हूंदा मां बि वञी कयां थो अस्सलाम वालेकुम जाड़ा खान कुते खां बीहो असां पुॼी वियासीं वालेकुम अस्सलाम मिली करे हुते जेको कुझु वीडियो बि ठाहींदोमान तस्वीरा बसीरा बि कराईंदोमान इन करे मां चवां थो ॿाहिरो करे कुझु पैसा वञा रे अरे हा यार तूं ॻाल्हि भली थो करे वञा दुआ कजां मां वीडियो बि ठाहे अचां को तस्वीरा बसीरा बि कढी चाले ये किया थी सौ खान आए अरे बस कोड आने वाले ठीक है तू ते उजा जाए ख्याल कर जाए को चोर को कुत्तो को बिल्लो को अच्छे तो उनके हट जाए ना भले खाए पिए बाहर आए सोराब सुमरो शिकारपुर में ये मुखे भी दिल चे पी मां मिला से पर ने भाव वायो हल बे दफे काथे मिलियो त चाइनी जो ढुकड़ी प्यारी दो मां से अस्सलाम वालेकुम दोस्तों कहिड़ा हाल ख़ुशि आहियो ठीक ठाक मज़े में अल्लाह जे हुकुम सां हमेशा ख़ुशि हूंदो सदाईं आबाद हूंदो दोस्तों अॼु मां शिकारपुर में पहुतुसि जिते असांजो उस्ताद सोराब सुमरो कराची खां आयल हुयो आसिफ अली पौड़ जी उताक ते उर्फ गामू ऐं मां बि हुते जॾहिं पहुतुसि त असां उस्तादनि ॿिन्हिनि सां मिलियासीं ऐं असां अते आसिफ पौड़ जे वाल साहिब जी वफ़ात खां पोइ अची न सघियासीं उनजी दुआ बि घुरणी हुई उहा दुआ बि घुरीसीं ऐं साईं सां जॾहिं काचारी कईसीं उस्ताद सोराब सुमरे सां वीडियो बि ठाहियोसीं जेको तव्हां यूट्यूब ते पहिरियों ॾिसी चुका आहियो ऐं असां ॿिन्हिनि दोस्तनि सां वॾी काचारी कईसीं तमामु बहितरीनु मज़ो अची वियो राति मां शिकारपुर में ई रहियुसि ऐं उते हिकिड़ा बरसदार उस्तादनि जा आयल हुया कोटिया खां कुझु फैमिली सां गॾु ऐं उते उहे नंढड़ा ॿारड़ा बचड़ा अची करे उतां करे जॾहिं ॿिन्ही उस्तादनि सां मिलिया त हुन उस्तादनि जो उन्हनि बचड़नि ॿारनि सां प्यारु ॾिसी करे मूंखे वॾो मज़ो अची वियो झोली में विहाए उस्ताद गामू आसिफ पौड़ नंढनि ॿारनि सां प्यारु कयो उस्ताद सोराब सुमरे झोली में विहाए बचड़नि ॿारनि खे नंढो वॾो प्यारु ॾिनो ऐं उन्हनि जो वीडियो बि मां थोरो ठाहियो जेको तव्हांखे मां ॾेखारे चुको आहियां त बहरहाल उस्तादनि जी वॾी मोहबत वॾो प्यारु असांखे तमामु मज़ो अची वियो अलाह साईं हिन उस्तादनि खे आबाद करे शाद करे हमेशह ख़ुशि हुजनि दोस्तो
असांजा वीडियो तव्हां ॾिसंदा आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। लाइक शेयर कमेंट कंदा कयो, जंहिं भाउ सब्सक्राइब न आहे कयो चैनल सब्सक्राइब बि कंदा कयो। हे हथ था ॿधूं, तव्हांजो साथ असांजी आबादी, असांजी बुलंदी आहे। ख़ुशि हुजो, सदा आबाद हुजो, चैनल खे सब्सक्राइब करियो।